असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ऐं पोइ प्रोग्राम जो मज़ो वठो। लतीफ़ इंसान सां मुखातिब कीअं थियणु चाहे थो, कीअं थियणु खपे हिकु आला इंसान खे, हू लतीफ़ कंहिं बि इंसान खे घटि सम्झी नथो ॻाल्हाए, हू बराबरी ते ॻाल्हाए थो लतीफ़। सही कंहिं को वॾो आहे माण्हू या ज़माने जे हिसाब सां वॾो आहे, उनखे अहमियत नथो ॾे लतीफ़। वॾो माण्हू उनखे वॾी अहमियत उनखे ॾिए थो लतीफ़ जेको इंसान दोस्त आहे, जेको इंसान जे लाइ कुझु करे थो। बेशक। ऐं उहे चए थो न ॿी जेका सिटा हुनजी कबो को सतिन जे ढकियो ढकियो, यानी हिकिड़ा जेके नेक माण्हू बिज़ाहिर पंहिंजो पाण खे ॾाढा शरीफ़ अशराफ़ पंहिंजो पाण खे ऐं सत्या जत्या सम्झो वेठा आहिनि, पंहिंजो पाण खे शराफ़त जे लिबास में सॼो ॾींहुं इबादतूं बि कनि था, रोज़ा बि रखनि था, ज़कातूं बि ॾियनि था, सभु कुझु करियो, माण्हू जे कमु नथा अचनि, ढकियो ढकीनि पाण खे, पंहिंजी ठाह ठूह में त पूरा आहिनि, पर ॿिए कंहिंजे कमु नथा अचनि, इंसान जे कमु नथा अचनि, उनखे छा कबो? लतीफ़ वटि उनजी अहमियत न आहे। जीअं मज़हब में बि आहे न हिकिड़ो हुकूकुल इबाद, ॿियो हुकूकुल्लाह। त हुकूकुल्लाह तव्हांजे अलाह जे विच में मसइलो आहे, हुकूकुल इबाद तव्हांजे ऐं इंसान जे विच में मसइलो आहे। लतीफ़ हुकूकुल इबाद यानी इंसान जो इंसान सां जेको मामिलो आहे उनखे तमामु घणी अहमियत ॾिनी आहे। उनजे बारे में हिकिड़ो माण्हू बिज़ाहिर जेको आहे ॾाढो नेक माण्हू आहे, ॾाढो शरीफ़ माण्हू आहे, ॾाढो भलो माण्हू आहे, पर पाड़े में को बुख पियो मरे त उनजी उनखे परवाही कान्हे, त लतीफ़ उन किरदार खे नथो ॻाए। लतीफ़ उन किरदार खे ॻाए थो जो लंडी ई हुजे, पर इंसान दोस्त त हुजे न, केतिरो ई माण्हू जो किरदार हुजे, पर इंसान दोस्त हुजे, इंसान सां हमदर्दी हुजेसि, इंसान सां मोहबत हुजेसि, पोइ अहिड़ियुनि सतियुनि खे छा कबो जेके कंहिंजे कम ई न अचे। तव्हां ॾिसो न लतीफ़ साईं जी पहुच ॾिसो। बिल्कुलु सही। लंडीअ जे लबेस कांधु कमीणीअ खटियो ओ ॾिठो थो वञे त हिन मुआशरे में औरत खे का इज़त ॾिनी ई नथी वञे, पर हिकु नज़र सां ॾिसो त लतीफ़ साईं हर ज़िक्र में, हर मौज़ू में औरत खे अहमियत ॾिनी आहे। ईअं छो आहे? तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। त हींअर बि तव्हां ॾिसो त असां 21वीं सदी में बि असां ॾिसूं था त औरत खे उहो मक़ाम कम अज़ कम असांजे मुआशरे में उहो नथो मिले या अञा न मिलियो आहे जेको दुनिया जे सुधरियल मुल्कनि में औरत खे मिली चुको आहे। पर जॾहिं जेको लतीफ़ जो दौरु हो उन वक़्तु बि असांजी औरत तमामु घणो पोइते पियल हुई, पर दुनिया में ॿियूं औरतूं बि जेके सुधरियल मुल्क हींअर असां ॾिसूं था, यूरोप ॾिसूं था, अमेरिका ॾिसूं था, उते बि औरत जी हालत ॾाढी बुरी हुई, उते बि औरत जी हालत ॾाढी ख़स्ता हुई। उन दौर में तमामु हिकिड़े गहरे फ्यूडल समाज में जिते औरत वीचारी खे हिकिड़ी अञा ताईं बि प्रॉपर्टी सम्झो वञे थो, लेकिन उन वक़्तु त तमामु घणो हुनखे ॻाल्हाइण जो ई हक़ु कोन हो। उन वक़्त में लतीफ़ जो इहो ख़्वाबु हो, इहो लतीफ़ ख़्वाबु ॾिठो हो त औरत खे आज़ादी मिलंदी, औरत खे हक़ मिलंदा, औरत खे ॿियो कुझु खपे या न खपे, पर औरत खे बराबरी ज़रूरु खपे। इहो औरत खे बुनियादी तौर ते हर ॻाल्हि में, त इहो लतीफ़ जो ख़्वाबु हो। ऐं इन लतीफ़ पंहिंजे इन ख़्वाब खे पंहिंजे इन्हनि 7 सुरमियुनि जे ज़रिए उन्हनि जो इज़हार कयो आहे। त तव्हां ॾिसो त इन्हनि 7 सुरमियुनि में आशिक़ बि औरत आहे, जिदोजहद बि औरत थी करे, चाहे केतिरी कमज़ोर हुजे। ससुई ॾिसो, अकेली औरत आहे, वते थी जबल जाॻींदी, वते थी आॾो टकर टर मता रो रतियूं थिए, ॻोल्हे थी पुनू खे, जिदोजहद बि औरत करे थी, तकलीफ़ूं सूर सख़्तियूं औरत ॾिसे थी, वतन सां मोहबत तब औरत मारुई
वाह 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 वाह। पंहिंजे महबूब सां मिलण जे लाइ दरिया में राति जे टाइम ते ज़िंदगी खे जोखो में विझे मिले त औरत, बिल्कुलु। त इन्हनि जा औरतुनि जा महबूब ॾिसो त उहे उन्हनि जो किरदारु सानवी आहे, अवलीन किरदारु हुन औरत खे ॾिनो आहे। यानी जेके इंसानी आला गुण थी सघनि था, वफ़ा, वतन परस्ती, दोस्ती, मोहबत, तकलीफ़, सारूं, यादगिरियूं, बर्दाश्त, इहे सभु बर्दाश्त, इहे सभु जेके वैल्यूज़ आहिनि, इहे लतीफ़ औरत जे खाते में विधियूं आहिनि। वाह 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 वाह। लतीफ़ जो जेको ख़्वाब हो उहो कंहिं हद ताईं यूरोप में त पूरो थियो आहे जो औरत खे बराबरी मिली आहे, पर असांजे मुआशिरे में अञा ताईं उहो न मिली सघियो आहे औरत खे हक़। बिल्कुलु। ऐं चवां थो त लतीफ़ असांजो हिकिड़ो बैनुल अक़वामी इंसानी आज़ादी जो हिकिड़ो पहिरियों न त बि अवलीन हिकिड़ो चार्टर लिखंदड़ हिकिड़ो माण्हू आहे, अहिड़ो आहे जेको इंसानी हक़नि जी ॻाल्हि थो करे, औरत जे हक़नि जी ॻाल्हि थो करे, मज़लूमनि जी ॻाल्हि थो करे। त औरत उन वक़्तु मज़लूम हुई, जंहिंखे लतीफ़ खणी तमामु एॾो मथे खणी आयो लतीफ़ हुनखे, जो अॼु त अञा इहो असांजो आइडियल आहे। त असां रुॻो एतिरी अहमियत असां अञा ताईं 300 सालनि ताईं न ॾेई सघिया आहियूं औरत खे। ऐं लेकिन इहो लतीफ़ जो ख़्वाबु आहे, इनशाला लतीफ़ जा पांजेड़ा हुनखे पहुचाईंदा इंशाल्लाह इंशाल्लाह। साईं हिकिड़ो ॿियो बि बैत आहे। जी जी, मूंखे बि इजाज़त ॾियो त थोरी चांहि बि पियां भला। साईं ही बैत कुझु हिन रीत आहे त तन जनी जी तांग से सजण सफ़र हलिया, वाह वाह। लैज लात लतीफ़ चए कॾहिं दमकांग, कंहिं सटाणे सांग पिरी पर ॾेही कया। वाह, माना त सवली पई आहे। तव्हां लाइ छा था पुछणु चाहियो? लफ़्ज़ी माना त क्लियर आहे, थोरो हिनखे इलेबोरेट कयो। लतीफ़ उथंदे ई लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे तन। ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो आहे तन, ॿियो आहे मन। आम तौर ते लतीफ़ खे घणा माण्हू अलाए हू पाण इनसिक्योरिटी जो उन्हनि खे अहसासु आहे त तंहिंजे करे लतीफ़ खे रुॻो मन जो शाइर साबित करण जी कोशिशि में लॻा पिया हूंदा आहिनि। लतीफ़ खे रुॻो रूहानी राज़नि में छिकण में पूरा हूंदा आहिनि। बाबा ठीकु आहे, उहो उन एस्पेक्ट खां इनकार कोन्हे, पर रूहानी रमज़ुनि लतीफ़ जी शाइरी में रूहानी रमज़ुनि खां अलावा भी घणो कुझु आहे। लतीफ़ इंसान हो, गोश्त पोस्त जो इंसान हो, ऐं हुन वटि जज़्बा हुआ, ऐं हू इंसानी जज़्बनि, इंसानी वैल्यूज़ जो शाइर आहे। त इंसान जे हर पहलू ते हुन ॻाल्हायो आहे त इंसान रुॻो मन कोन्हे, इंसान तन बि आहे। इंसान जे मन जूं ज़रूरतूं त आहिनि ई आहिनि, पर इंसान जे तन जूं ज़रूरत हींअर जेको पाण कचहरी कयूं पिया, इहा असांजे मन जी ज़रूरत आहे, इहा असांजे दिमाग़ जी, दिलि जी, असांजे रूह जी ज़रूरत आहे। टिनी शयुनि खे असां मन में जेकॾहिं कयूं, गॾु कयूं, त हीअ असांजे रूह जी ग़िज़ा आहे जेका असां हींअर ॻाल्हायूं पिया लतीफ़ ते। पर लतीफ़ चए थो त मन खां सवाइ तन जी बि ज़रूरत आहे। हाणे इहो बैत जेको तव्हां पढ़ियो आहे, इहो सुर सामूंडी जो बैत आहे। सुर सामूंडी में तव्हां ॾिसो त विछोड़ो तमामु घणो आहे। बेड़िया हितां वीचारा वॼनि था ऐं उन्हनि जूं घरवारियूं उन्हनि सां उन्हनि यादि में, उन्हनि जे विछोड़े में उहे विरलाप कनि थियूं। पोइ उहे उन्हनि जा 2 महीननि खां पोइ, 4 महीननि खां पोइ, 6 महीननि खां पोइ सफ़र ते वञनि था, मोटनि था, त उन्हनि खे, उन्हनि जे घरवारियुनि खे उन्हनि जी ज़रूरत आहे, उन्हनि खे मोहबत बि खपे, उन्हनि खे मन जी ज़रूरत बि आहे, उन्हनि खे उन्हनि जे तन जी ज़रूरत आहे, गले लॻाइण जी बि ज़रूरत आहे। सभु ॻाल्हियूं लतीफ़ कयूं आहिनि। त हिते चवे थो लतीफ़, तन जनी जी तांग, यानी मुंहिंजे तन खे जिन जी सिक आहे से सॼण सफ़र हलिया।
उहे जेके आहिनि सॼण आहिनि उहे सफ़र ते हलिया था वञनि पोइ चवे थी त उहे लैज लात लात लतीफ़ चवे त इहे कांग जेके आहिनि इहे जेके लात लहंदा आहिनि छो जो हूअं त कांग त असां वटि हिकिड़ो अहिड़ो पखी आहे जंहिंखे केरु पसंदि कोन थो करे पर उनजो हिकिड़ो असांजे फोक विज़डम में असांजे लोक ॻाल्हियुनि में हुनजी हिकिड़ी अहमियत इहा आहे तूं सनियो आणींदा आहिनि एग्ज़ैक्टली कांव जॾहिं कां कंदो आहे माण्हू चवंदा अॼु फलाणो थो अचे हा साईं को अचे थो उहा वीचारी हुनखे सारे पई जिन जी तन खे तांग आहे उहे अचनि अलाए कांग कॾहिं लहंदो त लतीफ़ साईं जेको आहे इंसान जे हर पहलू ते ॻाल्हायो आहे ऐं आउं चवंदो आहियां त दोस्त कचहरी में जॾहिं वेंदा आहिनि त आउं चवंदो आहियां त मूंखे को अहिड़ो जज़्बो को अहिड़ो अहसासु ॿुधायो जेको लतीफ़ जी शाइरी में न हुजे या तव्हां ॿुधायो अहसास ऐं जज़्बा आउं तव्हांखे उन्हनि जा बैत थो ॿुधायां त ही फलाणो जज़्बो आहे इन ते बैत ॿुधायो अहिड़ा उन जज़्बे ते हिकु न पर हिक खां वधीक केतिरा ई बैत मिलंदा हुनजा इंसान मुंहिंजे मन में हीउ अहसास थो जागे कहिड़ो ई अहसास आहे तव्हां वटि नफ़रत जो आहे मोहबत जो आहे फितरत सां मोहबत जो आहे फितरत जे निज़ारनि खे ॾिसी इंसान जे दिलि में जेका कैफ़ियत पैदा थिए थी अहसास पैदा थियनि था उन्हनि जे बारे में आहे हर अहसास हर जज़्बो लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहे तंहिं करे छो जो हुनजो महबूब इंसान हो